Audio Jungle. अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हालूं। PTI हलफ तालके टंडो आदम जे बिना मुक़ाबले चूंडियल नए उहिदेदारनि जी हलफ बिरादरी तक़रीब गवर्नमेंट सिंधी मेन प्राइमरी स्कूल में थी गुज़री, जंहिंमें PTI हलफ ज़िले सांगण जे सदर मोहम्मद रफ़ीक निज़ामाणी, अब्दुल रहमान कासकेली, सनाउल्लाह मलक, असरार अहमद कुरैशी, अब्दुल सत्तार अंसारी, अब्दुल हमीद शेख, रियाज़ हुसैन पेचो समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि तालकनि मां आयल उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते इलेक्शन कमेटी जे मेंबर शाहनवाज़ चांग, PTI हलफ जे नए चूंडियल उहिदेदारनि सदर लखा ॾिनो कासकेली सीनियर नायब सदर खां हलफ वरितो। जॾहिं त तक़रीब खे ख़िताब कयो ऐं उन मौक़े ते साईं लखा ॾिनो कासकेली पारां समूरनि महिमाननि खे अजरकनि ऐं गुलनि जा हार पाराया ऐं उस्तादनि जो थोरो मञियो ऐं हर मुमकिन तावन जो यकीन ॾियारियो। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़।